वल्लज़ीना माअहू इन अखर जी माना कहिड़ी आहे ऐं जेके उन सां गॾु आहिनि ऐं जेके उन सां गॾु आहिनि मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे ऐं ॿिया जेके उन सां गॾु आहिनि कादियान भक्ति दावत ॾिनी मौलवी ईसा खे सांझी अच मूं वटि मुंहिंजी दावत ठाही वञ हींअर ताज़ा पला पिया अचनि पलो वरितो आहे तुंहिंजे लाइ मौलवी ईसा चवाल खुले ते 2500 रुपया पलो मस्त मस्त दावत मिली आहे अब सजग हल त हलूं केॾांहुं ताजमहल जी दावत आहे अच्छा अब नूर मोहम्मद हल त हलूं अब केॾांहुं ताज मोहम्मद जी दावत आहे अब मौलवी हसन हल त हलूं केॾांहुं मौलवी ताज मोहम्मद जी दावत आहे हाणे ताज मोहम्मद जे तॾे ते आयो आहे मौलवी ईसा ऐं हुन सां गॾु हाणे जे मौलवी ईसा इज़त वारो आहे त उन सां गॾु जेके टे आया आहिनि उहे बि इज़त वारा आहिनि जेका मानी मौलवी ईसा खाईंदो आहे मानी उहो टे खाईंदा छो त मौलवी ईसा सां गॾु आहे जेका इज़त मुहम्मद पाक जी आहे उहा ई इज़त उन्हनि जी आहे जेके मुहम्मद सां गॾु आहिनि मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे ऐं ॿिया उहे जेके उन सां गॾु आहिनि हुन जेके उन सां गॾु आहिनि उन्हनि जा पार पता भला अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरनि जे मथां कड़क अल्लाह जे रसूल जो दुश्मननि खे न छॾींदा काफ़िरनि जे मथां कड़क आहिनि काफ़िरनि जे मथां उन्हनि खे खार आहिनि खार आज छुटंदा ॼा हा बदर जी जंग में 70 काफ़िर बदिजी आया रसूल अल्लाह फरमाया अबू बकर दे खबर है काफ़िर बदिजी आहिनि छा करियो ए जी बद रुपया दंड जा वठो छॾियो न अॻियां हली थी सघे त मुस्लमान थी कोन भला हे न तन जो औलाद हींअर हाणे बॾे रुपया दंड जा वठो त मुस्लमान कहिड़ा ग़रीब और नीचे हिक बि थी पवंदी हिननि खे छॾींदासीं असां न कंदासीं त थी सघे थो मुस्लमान थी पवंदो ठीकु आहे उमिरि जी देख और हे काफ़िर बदिजी आहिनि हिननि खे छा कयूं किसी ॻाल्हि ॿुधो अबू बकर जा माइट अबू बकर जे हवाले कर मुंहिंजा माइट मुंहिंजे हवाले कर अली जा माइट अली जे हवाले कर सभु को पंहिंजे माइटनि खे कुए हथ हीअ आया कनामत अथव वेह बदिजी विया आहिनि हाणे हिननि खे छॾियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फैसलो कयो जीअं अबू बकर कयो फैसलो न थी वियो काफ़िर आज़ाद थी विया पोयां जिब्राइल अची वियो क़ुरान नथो लौला किताब मिनल्लाहि लमस्सकुम फीमा अख़ज़्तुम अज़ाबुन अज़ीम आए मोहम्मद तो फैसलो अबू बकर के चवण ते कयो पर फैसलो उमर जो सही हो काफ़िरनि जे मथां कड़क हल हेड़ा सदके सदके हिकिड़ो यहूदी हिकिड़ो मुनाफ़िक़ ॿई पाण में विड़ी पिया मुनाफ़िक़ उन ज़माने में अंदर में काफ़िर हुआ ॿाहिरि मुस्लमान कलो मलू पढ़ंदा धके धके नमाज़ पढ़ी वेंदा हुआ राजो राखे त पढ़ी न मुल्क कंदा पिया
हिकिड़ो यहूदी हिकिड़ो मुनाफ़िक़ विड़ी पिया फ़ैसिलो खणी आया रसूल वटि। रसूल सलाह ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त रसूल फ़ैसिलो यहूदी जे हक़ में ॾिनो। हाणे मोटिया त मुनाफ़िक़ जेको तंहिं चयो त न फ़ैसिलो वापसि कंदासीं। कीअं वटि वापसि था करियो कि उमिरि वटि फ़ैसिलो थींदो। बाबा तव्हांजे नबीअ फ़ैसिलो कयो उहो बि क़बूल कंदो करी वरी हलो उमिरि वटि। चई न फ़ैसिलो दोबारा उमिरि वटि थींदो। हाणे मुनाफ़िक़ कहिड़ी रथ कई उहा इहे त आउं मर्द सॼो कलमो पढ़ां थो मुस्लमान जे दस्त में आहियां। हीअ त आहे कचो काफ़र ऐं उमिरि खे काफ़रनि खे भाइयूं उन वटि जी उमिरि वटि फ़ैसिलो वियो न त फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में ॾींदो हिन जे हक़ में कोन ॾींदो। तंहिंजे करे ॾींदो फ़ैसिलो दोबारा उमिरि वटि कराईंदासीं। हलो हाणे यहूदी ऐं मुनाफ़िक़ ॿई वरी हज़रत उमिरि वटि हा फ़ैसिलो कर असां हे ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधी तॾहिं यहूदी चयो उमिरि ॻाल्हि ॿुध इहो फ़ैसिलो साॻियो तव्हांजे नबी खां असीं करायो अचूं पिया। हा साईं जिन फ़ैसिलो कयो साईं जिन कंहिंजे तुंहिंजे हक़ में यहूदी चयो हा साईं जिन मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। हीअ वरी गेले वठी आयो कि हलो उमिरि वटि दोबारा फ़ैसिलो थींदो। की हा दोबारा आयो आहे न वियो आउं वटां हिन खे उतां खे विहारे हज़रत उमिरि जो घर तलवार खणी आयो न का कई हम न का कई तम देरी कोन कई ईंदे दफ़ो न मुनाफ़िक़ खे हितां थो हाणे धक कदम उमिरि हलियो सिर कदम की जेको रसूल जो फ़ैसिलो क़बूल न कंदो उमिरि वटि हुनजो फ़ैसिलो इहो हल अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरनि जे मथां कड़क रुहमाउ बैनहुम पर पाण में वाधारा पाण में प्यार पाण में मोहब्बत पाण में इज्जत समझो हा बकरी जी सिसी ऐं मुंडी हिकिड़े साहिब तबरे खे मिली आहे त इहा मुंडी वञी छिले बोर्डर जो काओ घर खणी आयो ज़ाल खे चई त तव्हां वटि अॼु की राति बोड़ आहे छो न पाड़े में खुदा करण जो सवाबु मिलंदो। उहा मुंडी वई ॿिए घर में ॿिए घर वारनि ॾिठो त असां वटि ॿियो की बोड़ आहे छो न इहा पासे में मोकिलियूं। मुंडी वरी टे घर में वई टे घर वारनि चयो असां वटि अॼु बोड़ आहे पासे में मोकिलियूं। वरी चौथे घर में वई मुंडी आहे ॻोठ मां फिरंदी 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 हू चवे तूं रख हू चवे तूं खा हू चवे तूं खा वरी उते उहा बकरी जी मुंडी पहुती आहे जतां निकिती हुई वरी वरी हरजाई पाण में प्यार हिक भेरा इज़त। हिकिड़ो साहिब चयो त मुंहिंजो भाउ ज़ख़्मी थी किरी पियो जंग जे मैदान ते हुन लाइ पाणी जो प्यालो खणी वियुसि ॻोल्हे ॻोल्हे वञी लधो मांसि त अधा मुहारो पियो आहे पट ते तलवारनि जा ज़ख़्म रत मां ॻाढ़ो आहे आख़िरी पसाबो खणे मुंहिंजो अदा मुंहिंजा भाउ पाणी पीअंदे चई हा पाणी पीअंदुसि पाणी विझ वात में तेसी परियां पियो पट ते पियो हुते चई यार पाणी आउं बि पीअंदुसि। ही जेको भाउ हुते चयो न दा मूंखे पहिरीं न पहिरीं हुनखे वञी प्यार हू पूरो तूं करे मुंहिंजो भाउ घटे पहिरीं हुनखे प्यार वञे पियो होॾे त वरी हुन पासे थियो पियो आहे फतके थो सोचे थो पाणी यार आउं बि पीअंदुसि हुन ॿिए नंबरारे जवाबु ॾेई छॾियो अदा आउं कंदो पिया हुनखे वञी प्यार डोरी हुन जो पाणी खणी वियो उहो रज़ा करे वियो डोरी हुन वटि आयो उहो बि रज़ा करे वियो डोरी भाउ वटि आयो उहो बि रज़ा करे वियो टई मरण कंदे मरी विया पर सभु को चवे त मुंहिंजो भाउ अॻु में पीए
रोजा इवा दीन रमजान में रोजो खोले न तो जग खड़ी सजो रखे जा मां तो मता ने 100 गिलास भरे रखे रखे काफिर ने मजाक कर पाण में बाधारा जरे ये आलो छो ब्यादा साई तो पत्या नाराज न थी जा मुझे हाल कोने हाँ ओ जरे मदीने शरीफ में हिजरत करे मुहाजिर आया हल ओ जेके मदीने में मुसलमान बैठा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फलाणो साहबी फलाणे जो भाउ फलाणो साहबी फलाणे जो भाउ हिकिड़ो मुहाजिर हिकिड़ो अंसार रसूल पाण में भाईचारो पियो काइम करे ही हुनजो भाउ ही हुनजो भाउ ही हुनजो भाउ ही हुनजो भाउ पर हज़रत अली साईं रहिजी वियो हज़रत अली साईं फरमायो साईं सभिनि खे तव्हां भाउ ॾिना पर मूं अली खे को भाई कोन ॾिनई और फरमायो अंत अखी फी दुनिया वल आखिरा अली आऊं मोहम्मद जो अञा बाक़ी आहियां उहो वरी कंहिंजो भाउ आहियां तूं मुंहिंजो भाउ ऐं तुंहिंजो भाउ वो जने भाईचारो छो कदे बागन में भाईवार त बन्नीअ में भाईवार त दुकान में भाईवार असा तोखे मुंहिंजे तोखे रसूल मुंहिंजो भाउ कयो आहे हाणे दुकान में अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो घर जा 2 कमरा आहिनि हिकिड़ो तुंहिंजो ॿियो मुंहिंजो बाग जो अधु तुंहिंजो ॿियो मुंहिंजो बन्नीअ जो अधु तुंहिंजो ॿियो मुंहिंजो इहो ई भाईचारो भाईवार थी विया मिल्कियत में जो मोहब्बत ऐं प्यार मुसलमाननि जो पाण में रसूल से कयो पर असीं इन जो उल्टो पिया हलूं असीं इस्क्रू पानो नंढे वारे बल्ट ते लॻंदो आहे असीं इस्क्रू पानो आहियूं जंहिंसां तेसां फिट आहियूं केस ताईं कोन्हे जे मुसलमान गॾिजी वियो त अस्सलाम वालेकुम जे वायु गॾिजी वियो त राम राम जे शियो गॾिजी वियो त यारी मदद जे कामरेड गॾिजी वियो को लिबरल को कम्युनिस्ट को दरियो बाय 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 जिते किथे फिटा मौलवी सा खैरात कया जी बिस्मिल्लाह सलाम अलैकुम सलाम अजी गोलो बनी करो वजरे जिब में उर्स कयो सलाम अलैकुम सादा वज़ा पर उर्स जो भट 10 मिलना था बिना दावत के हली बनी खाए जाओ मौलवी आग में सगोरा उर्स जी वॾी फज़ीलत ॿुधायूं था हिकिड़े माण्हू उर्स कयो तो उन में गाबो पुठियूं को माण्हू आया बि भत खाधो को हॾा उछड़ा पोइ हिकिड़ो कांग वॾा मथे आयो तो कांग ॾिठो त हॾा पिया आहिनि हिकिड़ो कांग हॾो उन उर्स जे भत जो चोप में खयो वठो तो कांग होॾा में कांग होॾा मथे जो होॾा मथे जो होॾा मथे जो वञी के मुक़ाम तां मटियो कांग जे चोप मां हॾो छॾाए वियो वञी मुक़ाम में किरियो अल्लाह ताला मलाइकनि खे फरमायो इन सॼे मुक़ाम वारनि खे माफ़ करे जन्नत में रवानो करो उर्स जे भत जो हॾो आयो आहे नमाज़ पढ़ी पोइ वरी घर जो सामान वठंदा न पोइ पथर टमाटा वठंदा सड़ल बटाटा भी ॾिसी वठंदा टमाटा भी ॾिसी वठंदा त किना तो कोन्हे मच्छी भी ॾिसी वठंदा त किनी तो कोन्हे पा टमाटनि जो अघु वठंदो 13 टमाटा चेक करियो ईमान अकीदो सादा कई मरे खां वठो चेक ई कोन था कयो ॾाढी वॾी भले तव्हांखे जहन्नम जो रस्तो ॾिसे
ईमान अकीदो चेक करे वठो जे मौलवी ईसा सचो आहे तो मञो नमाज़ पढ़ो न त काई ज़रूरत कोन्हे मौलवी ईसा जाने मौलवी ईसा जो रब जाने हले वञी के ॿिए आलिम वटि मियां हिदायत ॻोल्हे अच कर परखे तो वटि हिदायत जो टमाटनि जे तरफ़ कदर करेगो टमाटा जांचे था वठो बाक़ी अकीदो ईअं बस परखियो मुझे तव्हांखे करे कोन चयो त अखियूं खोले मुंहिंजे पाए नमाज़ पढ़ो जांचो परखियो त सही आहे ग़लति आहे त दूर पाए हले वञे पियो बसि जे सही आहे क़ुरान जो इहो कस आहे रसूल जो इहो कस आहे त तोखे त वञणो पवंदो पर पंहिंजे वॾनि खे वञणो पवंदो ॿुधी गए असीं इन्वेस्ट करो पानो अल्लाह रे सच्ची बड़े न्याज गया कितने कितने फिट चलिए इस करो पानो क्या जाने इंसान फिट तो शीन जो अपने साहब ने दुश्मन इंसान फिट इन कुरान के दुश्मन इंसान फिट इन ज़ालिमन वडेरन सां जिन असांजा पानी बंदि कया वाटर लॻाया चढ़ियूं कयूं थाणे जूं सियासतूं कयूं असांखे ॿधाऊं उन्हनि सां बि फिट जहिड़ो असांजो आहे पाण में हिकिड़ो ढको न ॻाल्हायूं वाई घोट खे ॾियो वाई सम्मान ॾियो अला घणा ॼणा पर 20-30 घर थी वेंदा मौलवी ईसा जी जुमे के लड़ा सद कर मुझे कम है के आंग लगा नहीं हाँ संज्ञान तो करो छन तो कोटा गालाइन तला करे बस मुझे थी रखे तला करे अची काफ़रनि जा त ठहिया वेठा आहियूं काजनि जे शादी में वञूं काजनि में वञूं त घोड़ूं ॾियूं थारियूं ॾियूं साहिब जो दुश्मननि सां फिट आहियूं विढ़ल आहियूं त पाण में विढ़ल आहियूं अल्लाह जो ख़ौफ़ करियो दीन सिखो क़ुरान जो सबक़ यादि करियो